वर्ल्ड पब्लिक ट्रांसपोर्ट डे के मौके ते सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन पंहिंजे पैगाम में चयो आहे त शहरुनि लाइ मुस्तहकम माहौल दोस्त ऐं जामे पब्लिक ट्रांसपोर्ट सिस्टम की फराहमी सिंध सरकार की पहिरीं अवलियत है। सिंध के ट्रांसपोर्ट वारे वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो त सिंध हुकूमत के पीपुल्स बस सर्विस समेत पब्लिक ट्रांसपोर्ट के पंहिंजे समूरनि मनसूबनि ते फ़ख्रु आहे। सिंध सरकार अवाम के बेहतर सफ़री सहूलतूं फराहम करे रही है। सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो त सिंध सरकार के ट्रांसपोर्ट के मनसूबनि मां रोज़ानो हज़ारे शहरी सस्ती आरामदह ऐं सवली सफ़री सहूलत हासिल कनि था। हुन चयो त माहौल दोस्त ऐं आलूदगी के घटि करण में मददगार EV बस सर्विस हुकूमत सिंध जो ट्रांसपोर्ट के हवाले से इनकलाबी कदम है। सिंध के सीनियर वज़ीर चयो त औरतुनि लाइ सस्ती ऐं आरामदह पिंक बस सर्विस समूरी दुनिया में रुगो सिंध हुकूमत मुतारफ़ कराई है। जॾहिं त ऑरेंज लाइन ऐं रेड लाइन BRT ते भी कम जारी है। उन जे मुकमिल थियण सां शहरियुनि खे वधीक बेहतरीन सफ़री सहूलतूं मुयसर थींदियूं। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो त सिंध हुकूमत पहिरियों भेरो डबल डेकर्स बसूं मुतारफ़ कराए रही है। रोशन ऐं साफ़ सुथरे मुस्तक़बिल लाइ हुकूमत अवाम समेत समूरनि स्टेक होल्डर्स जो सहकार ज़रूरी है।